अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्त, प्यारा भाउ, सभिनी खे अर्ज़ था कयूं त असांजो ही चैनल आहे मुश्ताक परदेसीअ जो कलोड़े साहब जो। सो असां कहाणी खारम आहियूं। असांखे भाऊअ जो फरमाइश आहे त असांखे के ॾोर बेठ के बुझारतूं के ॻाल्हियूं कुझु भरे ॾियो। सो असां उन जे लाइ तव्हांजे अॻियां पेश था कयूं। महिरबानी करे ॿुधंदा साईं, वॾी महिरबानी। अर्ज़ु इहो आहे त साईं, हर ॻाल्हि जे लाइ मोहबत इंसान में हुजे, मोहबत सां पेश अचे हर कंहिंखे, कंहिं अड़े ओझे खे कंहिं तकलीफ़ में न छॾे। को उञायल आहे उनखे पाणी पियारणु सवाबु आहे, को बुखायल आहे उनखे मानी खाराइणु सवाबु आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां दुनिया में वॾे पंहिंजे अदब इख़लाक़ सां माण्हू उठे वेहे त पोइ उनजी ॻाल्हि इंसान जी हर को ॻाईंदो त इहो सुठो माण्हू। ऐं अहिड़े हिसाब सां साईं असां सॼी दुनिया खे सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कयूं था त हर हिकु ग़रीब मिसकिन दोस्त जी, यार जी, पाड़े वारे जी, सभु कंहिंखे सभिनी जी पार हुजे। सभिनी खे अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। साईं हाणे लतीफ़ सरकार जो बैत आहे शहनशाह मालिक जो। त लतीफ़ सरकार जो चए त साईं पंहिंजो लतीफ़ सरकार जे नाम जो सदको अञा उनजा वॾा वॾा बैत आहिनि, वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। असांजो सरताज लतीफ़ सरकार आहे, हर शहर जो सुघड़ लतीफ़ सरकार आहे। असां आहियूं मिड़ेई उनजे ॿुधण वारा, पोइ ॿुधी करे उन जूं ॻाल्हियूं पेश कंदा आहियूं साईं। सो लतीफ़ सरकार जे नाम जो सदको अञा लतीफ़ सरकार थो चए त सुञी वञ न ससुई। साईं ससुईअ जे सुर में शाह साहब जो ॾोर आहे, बैत ॿधल आहे। चए थो सुञी वञ न ससुई, आॾो नए नए नाग ॿुझनि, गिदड़ बगीहड़ भोलड़ा। साईं जिथे रिछ रिहाड़ियूं कनि, ॿियो चीटा शींहं चुरनि, हुते ॿेलाई था ॿुझनि। गिझूं ॻाढ़े मास ते साईं वेगाणियूं वतन, ॻाढ़ा ॾेंभू ॾूंगरी से टरियो नथा टरनि। अदियूं शाह लतीफ़ चए तंहिंखां पोइ था ॿुझनि, पखड़ा खान पुनल जा। साईं इहो मालिक लतीफ़ सरकार जा बैत आहिनि इहे। पर साईं हाणे ससुई तमामु ॾुखायल आहे। ससुई हो त पुनल ज़रूरु वेंदी, उहा मुड़े कान थी। उहा ससुई चए थी त साईं मां हितां थी हलंदासीं खणी पेर पुनल जो, पेर न छॾींदसि पुनल जो। आहियां जानब जी जुती आड़ीअ जे औलाद में, साईं मुंहिंजी पुनल मंझि पती। छॾे ससुई सुञ में व्याथम आदीअ जो उठी, हाणे सूरनि जी सुती अला मूंखे ॾेई आहिनि ॾेर ॾुहाग जी। सो साईं लतीफ़ सरकार जो चवणु आहे त 100 भेरा सुखनि खां हुजे ॾुखनि खे शाबास। 100 भेरा सुखनि खां हुजे ॾुखनि खे शाबास। साईं सुख वीचारा हलिया विया। सुख 5 महीना 2 महीना घड़ी सवा जे लाइ सुख हूंदा आहिनि, पोइ हलिया वेंदा आहिनि। पर लतीफ़ सरकार ॾुखनि खे तमामु को वधीक सारायो आहे। छो जो चए थो उहो लतीफ़ सरकार चए थो ॾुख त बराबरि हुया, पर ॾुख रहिया मूं पास। उहे भला न जेके मूंसां गॾु आहे, हू त छॾे हलिया विया सुख। सो साईं लतीफ़ सरकार जे नाम जो सदको अञा घणा कुझु लतीफ़ सरकार जा बैत आहिनि।